मिसाल इंग्लैंड आहे न, फर्स्ट वर्ल्ड आहे न, उन्हनि बि क्वारंटाइन हाणे कयो अथई 2 महीननि खां। जेको माण्हू हितां वञे there was थो, lot of confusion. There was lot of confusion ऐं हार्मनी न हुई अहिड़नि इश्यूज़ ते ग्लोबली coordinated efforts न हुआ। एग्जैक्टली अहिड़नि इश्यूज़ ते, बिकॉज दिस इज़ अ ग्लोबल हेल्थ इशू, लाइफ एंड डेथ जो इशू, त उन में हिकिड़ी हार्मनी हुजणु खपे। सो ऐं शुरू में तव्हांखे यादि हूंदो जेके मिसकंसेप्शंस हुयूं त भई छो त हू थधा कंट्रीज़ आहिनि, तंहिं करे उते डिज़ास्टर आहे, पर असांजी गर्मी थींदी त सड़ी वेंदो, ऐं असां वटि इन करे कोन पियो थिए या त असांजी इम्यूनिटी ॾाढी बहितर आहे, या असांजो गरम कंट्री आहे, या मे बी असांखे नंढे हूंदे टीबी जी वैक्सीन लॻी हुई, या हीअं थियो हूंदो, तंहिंजे करे इट्स नॉट हैपनिंग, या यंग पॉपुलेशन खे न थींदो छो न, देयर वर लॉट ऑफ थिंग्स कमिंग इन, सो पीपल वर लाइक जीअं चइजे न ओवरवेल्म्ड विद इंफॉर्मेशन कि छा कजे ऐं छा न कजे, एंड देन दिस सोशल मीडिया डिज़ास्टर, ओ माय गॉड, लॉट ऑफ जूसी स्टोरीज अनचेक्ड, देयर वाज no check and balance what is happening. Any method? There are a lot of methods, of course, that can be do even जो तो जिन countries में सख्ती थी है उते Facebook, Twitter and everybody वो filter लगाइन था, उनमें एक red flag अची वेंदो है, this is a fake information, this is a fake information, which we also can do it. Technology तमाम घणी तरक्की कई है, but the thing is if you and me, I mean the government has to take care of, they have to coordinate with all these tech giants, but on top of it what our leadership and many other global leadership they were doing, they were contributing to those stories. Trump जी example सामू कई जी न्यूज़ीलैंड जी प्राइम मिनिस्टर वाई शी वॉज सक्सेसफुल, अहिड़ा कुछ मिसाल आहिनि वाई देवर उन्हनि जून 2020 में दे डिक्लेयर्ड कोरोना फ्री, वाई इट हैपन, जरा उते थी सघे थो छो त उते कॉन्स्टेंट मैसेज हो, कंसिस्टेंट मैसेज हुयो, ऐं जेका आवाम हुई उनखे पंहिंजे लीडर ते ट्रस्ट हो, वट एवर शी वॉज सेइंग दे वर बिलीविंग, हुन चयो मास्क पाइणो आहे, पीपल सेड यस बिकॉज दे वर ट्रस्टिंग हर, ऐं हिते ईअं हो त ABCD डिफरेंट मैसेजेस आर गिविंग, माय पार्टी, योर पार्टी, अदर पार्टी। तव्हांजे ख़्याल में लीडर्स आहिनि कोन या एक्सपोज थिया आहिनि? It's both basically. I think they have been exposed, of course, and they have used this crisis for their political gains. Far-sightedness हुजे न, लॉन्ग विजन हुजे, उहो आहे असां वटि। हिकिड़ी तव्हांखे मां इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां, इन में काफ़ी स्टडीज़ थियूं आहिनि रिसेंटली कि व्हाट हैपन टू द लीडरशिप, उनमें सभु शयूं थियूं, उन्हनि में जेका हिकिड़ी ॿी इंट्रस्टिंग शइ जेका साम्हूं आई, तव्हां चवंदो यू आई ऑलवेज ब्रिंग वुमेन, पर जिते जिते वुमेन लीडरशिप हुई दोज कंट्रीज़ हैव बिहेव्ड मच बेटर। पोइ तहरीक हलायूं छो न भला औरतुनि खे आणियूं, छा आहे पोइ जे उनजे करे बचाव थो थिए मुल्क जो, जे न्यूज़ीलैंड जी वेठी आहे, न्यूज़ीलैंड जो हुयो, तंहिंखां पोइ जर्मनी यूरोप में पहिरियों मुल्क हो जंहिंमें सभिनी खां इकोनॉमी पहिरीं जनरेट थी, आई मीन बिकॉज ऑफ द उन्हनि जी जेका चांसलर आहे, देयर लॉट ऑफ अदर स्टोरीज, माना को आहे चक्कर या उनमें स्टोरी में मतलब थी त सघे थो, असांखे ख़बर न बि हुजे, उनमें को साइंस न हुई, साइंस इज सेम फॉर मैन एंड वुमेन, but it was the leadership style, जंहिंमें डिटेल्स में एंटर थियण, एम्पैथी शो करण, सिंपैथी शो करण, ऐं engaging with people, so there are lot of जनरली मूं हीअं ॾिठो त हू घणो करे कंस्पिरेसीज़ जो शिकार पाण नथा थियनि। That's very important for a leader. If you are using this, I mean this is a crisis which is related to life and death again, it's not only the economic power or political power, so it's vanish करे छॾींदो माण्हुनि खे, it is, I mean virus कंहिंखे कोन थो सुञाणे थी ग़रीब आहे या it is impacting everybody, so whoever is contracted, there are so many people who have died जिनखे पाण ॿुधो आहे, ऐं उनखे अलावा ॿियो जेको हिकिड़ी मिसअंडरस्टैंडिंग हुई उहा इहा हुई त माना अमेरिका में या ABC कंट्री में लॉट ऑफ केसिस हैं, पाकिस्तान या इंडिया में या बांग्लादेश में घटि आहिनि, जो रीज़न इहो त उते टेस्टिंग, ट्रेसिंग, रिकॉर्ड कीपिंग तमामु वधीक हुई न, एज़ पर WHO स्टैंडर्ड्स एटलीस्ट 50,000 टेस्ट रोज़ थियणु खपनि, हिते उहा अञा बि न आहे, इवन इट्स नॉट 50%, हा त ज़ाहिर उहो जॾहिं थींदो ई न त तव्हांखे थींदो, एज़ पर द माना हू स्टैंडर्ड त आई डोंट रिमेंबर, बट जेको पंहिंजी करंट सूरत हाल आहे, पाण वटि 10,000 जी पॉपुलेशन जे लाइ 6 बेड अवेलेबल आहिनि जनरली पब्लिक उनमें हेल्थ केयर में, सो माना फॉर एग्जाम्पल इफ ऑल दीज बेड्स आर ऑक्यूपाइड बाय द कोविड पेशेंट, त ॿियूं जेके मेडिकल एमरजेंसीज़ आहिनि, हाउ दीज पीपल आर गोइंग टू गेट
द ट्रीटमेंट उहो हिकिड़ो सेकेंडरी डिज़ास्टर आहे छो त माण्हू ॿिया बि त आहिनि न जिन खे उहे त असां मोकल ते छॾे ॾिना आहिनि यू इमेजिन उन खां अलावा तव्हां इहो मयर खणी सघिया पिए त भई दिस इज़ द पेंडेमिक इट इज़ कमिंग एटलीस्ट 100% हेल्थ स्टाफ शुड बी वैक्सीनेटेड 100% टीचर्स शुड बी वैक्सीनेटेड सो द एजुकेशन सिस्टम शुड कंटिन्यू 100% लॉ एनफोर्समेंट एजेंट पर्सनल दे शुड बी वैक्सीनेटेड सो दैट उन्हनि खे रोमिंग सो ये मयर्स खणी सघिया पे व्हाई इट डिड नॉट हैपन शबनम हिकिड़ी ॻाल्हि इहा सम्झ में अचणु खपे त हिन कोविड माण्हू जॉबलेस कया अलॉट तमामु घणा अलॉट ठीकु आहे स्टूडेंट्स उहे दे आर हुअं त मेनी ऑफ देम आउट ऑफ स्कूल्स फॉर अदर रीज़न्स पर कोविड जे करे होल पॉपुलेशन ठीकु आहे ॿी ॻाल्हि ठीकु आहे सॼी दुनिया में टी ॻाल्हि इहा थी त हाणे कमु कंदड़ माण्हू आउट ऑफ वर्क पढ़ंदड़ माण्हू आउट ऑफ एजुकेशन ठीकु आहे लीडर जेको आहे वो out of expression and out of trust of course people trust. Are not trusting them not trusting the system it can result into chaos तमाम जो health system exposed world over ठीक है हाने फर्स्ट ऐं थर्ड वर्ल्ड जा प्रॉब्लम ही न रहा हेल्थ जे मामले ते ठीक है तमाम ख़राब सूरत हाल असां हिकिड़े किनारे ते बीठा आहियूं बची वियो त बची वियो कुदरत वियो त साईं कोविड ठीक है You can blame easily to COVID. हाणे हिकिड़ा ॿिया मरीज़ आहिनि जिन जो साइकोलॉजिकल आहे मसइलो हिकिड़ा ॿिया मरीज़ आहिनि जिन जो अखियुनि जो मसइलो आहे जिन जो पिते जो मसइलो आहे जिन जो ॼंगुनि जो मसइलो आहे फट फुरड़ी जो मसइलो आहे उहे त असां करे छॾिया हिन माना में लेस इमरजेंट इमरजेंसी ना है बा हाली त हल अस्पताल ईंदे त लॻंदो ई कोरोना वञी घर टिकी फोटो कर यस दैट इज ट्रू हाणे इहे जेके करोड़े माण्हू आहिनि इहो बि त असां ते वज़न वधंदो न अॻियां हली यस एक्चुअली देयर लॉट ऑफ थिंग्स जेके वी नॉट डिस्कसिंग येट बिकॉज असां हिन में इलाही फाथल आहियूं हाणे जेके तव्हां इहा ॻाल्हि पिया कयो न हिकिड़ो त हाणे इहा उहा मोस्ट ऑफ द पॉपुलेशन उन्हनि खे ऑलरेडी हेल्थ सहूलियतूं न हुयूं ऐं इहे प्रॉब्लम हुआ ऑलरेडी प्रॉब्लम में हुया इन्हनि खे हेल्थ फैसिलिटीज़ ई न हुयूं हाणे नंबर वन इफ़ दे गो टू हॉस्पिटल्स आर उन्हनि जी प्रियोरिटी कोविड आहे सो दे सेंड बैक टू यू भई तव्हां ॾिसण में ठीकु पिया लॻोसि यू नॉट इवन इन द कोविड जेको सीरियस आहे जेके इलाही सीरियस सिम्टम्स आहिनि हॉस्पिटल उनजी टेक केयर थी करे जेके जिन माण्हुनि खे सिम्टम्स आहिनि तो उनखे छो त सर्वेलियंस ऐं ट्रेसिंग ऐं टेस्टिंग उहो तव्हांजो पोइ सिस्टम उहो तव्हांजो रुकिजी थो वञे जेको मां पब्लिक हेल्थ वारी ॻाल्हि कई पहिरीं सो उहे ज़ाहिर पोइ ट्रांसमिट त कंदा न ऐं ॿी ॻाल्हि त उनखां अलावा हिकिड़ो इहो सिलसिलो थी वियो ॿियो इहो इनजो आस्पेक्ट इहो आहे त जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि खे इहो ख़ौफ़ आहे त भई असां अगरि बीमार आहियूं कुझु बि आहे त असां हॉस्पिटल न वेंदासीं चवनि था हणी छॾींदा करोना में ऐं करोना में हणी छॾण जो मक़सदु आहे ज़ाहिर आइसोलेशन में जेका पंहिंजी रूरल कम्युनिटी दे डोंट वांट टू लिव इन आइसोलेशन ऐं ॿियो चवनि था अगरि हू मरी वेंदो त असां लाश न ॾींदा छो त SOPs आहिनि सो इहे सभु शयूं त उनमें ज़ाहिर माण्हू उन तरीक़े सां सेंसिटाइज़ न आहिनि थिया ॿियो उन्हनि खे इहो कॉन्सेप्ट आहे दिस इज़ एन अर्बन डिज़ीज़ इहो शहरनि में ई थींदो आहे ॻोठनि में न आहे हालांकि ॻोठनि में बि हाणे केसिस थियनि पिया पर दे गो कम्युनिकेशन वधायो त जिते किथे थींदो दे गो अनरिपोर्टेड छो मूंखे यादि आहे कुझु अरसो पहिरीं अफ़गानिस्तान में उन्हनि हिकिड़ी रैंडम स्टडी कई हुई त उन मां उन्हनि खे हालत थियो त माना जेका परसेंटेज केतिरी हाई आहे हूं त अदरवाइज़ त तव्हां जेको अचे थो उनजी करियो था न ऐं उनखां अलावा तव्हां जेका ॻाल्हि कई जेको जॉब सेक्टर हिकिड़ो त हेल्थ वारो थी वियो माना इहो स्टार्ट त मे बी एज़ ए हेल्थ क्राइसिस थियो बट नाउ इट इज़ ए ग्लोबल क्राइसिस ऑफ मैनी फेसिस इकोनॉमिक हिकिड़ो त मैक्रो इकोनॉमिक ते ठीकु आहे सिस्टम वेंदो पर द पीपल हू आर लूज़िंग देयर लाइवलीहुड्स जेके डेली वेजर्स आहिनि तव्हांजो मार्केट्स बंदि आहिनि तव्हांजो सब्ज़ी मंडीज़ बंदि आहिनि तव्हांजो नंढा दुकान बंदि आहिनि वेंडर्स बंदि आहिनि उन्हनि जो त माना आणू ऐं चाड़ियूं वारो आहे न सिलसिलो जेके नंढनि शहरनि ऐं ॻोठनि जा माण्हू उन्हनि खे मोकिलणो ई वॾनि शहरनि में दैट इज़ आल्सो चोक्ड जीअं मूंखे यादि आहे हीअं जॾहिं सिंध गवर्नमेंट लॉकडाउन लॻायो त फेडरल गवर्नमेंट इहो पियो चयो त भई कराची इज़ अ बैकबोन ऑफ द होल इकोनॉमी इफ कराची इज़ locked down if there is a shutter down the whole economy will be impacted which is true and के अलावा जेके फैक्ट्रीज बंद आहिनि फैक्ट्रीज में जेके वर्कर कम कनि था so there's a पर the business community should also have been responsible के हू वैक्सीनेशन कराइनि हा पंहिंजे वर्कर्स जी
ऐं उन खां अलावा ज़ाहिर गवर्नमेंट बि कुझु सब्सिडीज़ उन्हनि खे ॾिनियूं त पर उहो ज़ाहिर हिकिड़े लिमिटेड पीरियड लाइ ॾींदी न गवर्नमेंट वटि एतिरा रिसोर्सिस कोन्हनि जो 100% तव्हांखे कवरेज ॾे सो देन इट हैज़ तो पीपल हैव लॉस्ट देयर जॉब्स अलॉट ऐं अल्टरनेट को मौजूदु कोन्हे इफ दे आर लूज़िंग द जॉब देयर इज़ नो अल्टरनेट पर हाणे छा कनि बल्कि तव्हां कुझु जॉब सेक्टर्स अहिड़ा आहिनि जेके शायदि पोस्ट पेंडेमिक तव्हांखे नज़र ई न ईंदा दे विल जस्ट बी इरेस्ड जीअं हीअं तव्हां नोट कयो हूंदो त लॉट ऑफ रिटेल शॉप्स चाहे उहे ब्रांड्स जा हुजनि या छा हुजनि दे आर जस्ट क्लोजिंग बिकॉज दे से ओके वी हैव ऑप्शन टू गो ऑनलाइन हलो थोड़ा मैच्योर आहिनि दे आर गोइंग ऑनलाइन बट व्हाट एल्स इवन एजुकेशन में भी ओके जेके कुछ इलीट स्कूल्स आहिनि जिन वटि रिसोर्सिस आहिनि दे आर गोइंग ऑनलाइन बट जेके माना मेजॉरिटी जेके पंहिंजा गवर्नमेंट जा स्कूल्स आहिनि या इवन पुअर जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उन्हनि जी फीस ईंदी आहे तॾहिं स्कूल हलंदो आहे देयर इज़ नो ऑनलाइन सिस्टम ज़ाहिर हुते न इंटरनेट आहे न गैजेट्स आहिनि न कुझु आहे सो दैट इज़ ऑल्सो हैपनिंग पीपल आर लूज़िंग जॉब लूज़िंग एजुकेशन उन खां पोइ इहे सॼा र्यूमर्स एंड ऑल दैट इनसिक्योरिटी दे आर हैविंग द साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स तव्हां वायलेंस जा इशूज़ ॾिसो क्राइम्स जा इशू ॾिसो एवरीथिंग इज़ इंक्रीजिंग क्राइम जा नवां क़िस्म ईंदा सो देयर इज़ लॉट हैपनिंग विच इज़ राइट नाउ नॉट अंडर फोकस येस देयर आर आर्टिकल्स हियर एंड देयर बट इट्स नॉट इन द पॉलिटिकल मैन स्ट्रीम इवन तव्हां हींअर ॾिसो पॉलिटिकल डिबेट में स्टिल दैट इज़ नॉट अ मेन स्ट्रीम पार्ट हींअर अञा बि ज़ाहिर अपोजिशन एंड फेडरल एंड प्रोविंशियल एंड दैट थिंग इज़ गोइंग ऑन बट दिस इज़ नॉट द प्रियॉरिटी एंड दिस इज़ हाउ वी आर गोइंग टू एंड देन यू नो काफ़ी सारा कंट्रीज़ अहिड़ा आहिनि जिन खे हींअर जेके वॾा इदारा आहिनि जीअं IMF ऐं वर्ल्ड बैंक दे आर गिविंग लॉट ऑफ लोन्स एंड दोज़ कंट्रीज़ हू आर ऑलरेडी कोलैप्सिंग देयर इकोनॉमिक सिस्टम इज़ कोलैप्सिंग दे डोंट हैव कैपेसिटी टू पे बैक विच मीन्स what is their future you can imagine now you can imagine कि उन्हनि जो फ्यूचर छा थींदो ज़ाहिर है I mean you are losing your sovereignty even because of so many things न पर हाणे तव्हां हुक्मरानी बि विञाई हक़ हुक्मरानी बि विञाई एजुकेशन बि विञाई जॉब्स बि विञाया लाइवलीहुड बि विञायो सोशल सिस्टम हेल्थ सिस्टम उहो बि विञायो ठीकु आहे इहो नेगेटिव इहो डार्क एस्पेक्ट आहे हिन पेंडेमिक of course ये फॉल आउट्स थियणा असांखे हिननि खे ॿुधाइणो आहे भलो पर हाणे असां सभु पाण एक्सपीरियंस था कयूं of course everybody is experiencing जी हा बिल्कुलु एवरीबॉडी ठीकु आहे हर माण्हू थो पाण ॾिसे हा यार हीअ थियो पाड़े में फलाणे सां थियो यार मूंखे वैक्सीन हण हाणे ड्रिज बि आहे हाणे तव्हां रश ॾिसो रश आहे इन करे ड्रिज हीअं इहो तव्हां वारी ॻाल्हि सही आहे त जे अवेयरनेस वधाए मैसिव कैंपेन हुजे हा न कंसिस्टेंट पर असां हीअं बि ॾिठो त सिंध जो पॉइंट ऑफ व्यू उहो टिल्टेड टुवर्ड्स मेडिकल साइंस हुयो पहिरियां ऐं ॿियनि हंधनि ते न हुयो इहा बि असांजी हूअ थी इम्पेरिटी थी इहे गॾु हुजनि हा न That's true and lot of energy is vested into that. साल ॾेढ त रुॻो इन में वियो still there is things are happening we have not learned any lesson because as I mentioned this is not a joke there are so many political issues going on but this is something different in माण्हुनि जी ज़िंदगी जो सवाल है न सिर्फ़ ज़िंदगी जो पर जेके सेकेंडरी डिज़ास्टर पाण ॾिसूं पिया पीपल हैव नो आइडिया ऐं माना वल्नरेबिलिटीज़ एतिरियूं वधियूं आहिनि मल्टीप्लाई थियूं आहिनि जो माण्हू आम माण्हू त छा सिस्टम्स ई वेहिजी विया आहिनि मुल्क ई वेहिजी विया आहिनि त माना आम माण्हू वीचारो छा थो करे सघे शबनम आख़िरी ॻाल्हि सिल्वर लाइनिंग छा आहे ॿुधा I think silver lining इहा आहे त काफ़ी रिसर्चिस आहिनि इहो चयो त अहिड़ा पेंडेमिक्स अहिड़ा डिज़ास्टर more likely to come now you know that this is the only thing because of the climate change and because of lot of other things happening which common people don't know because even if we think that ही का conspiracy theory जो मुताबिक को virus escape थियो है this was an experiment and whatever reasons so more disasters will come so I think this is a test case now we have learned a lot and let's be serious to not politicize the crisis focus to save on the human lives regain the trust of people and जेका जीअं चइजे न mass awareness campaign with consistent messages कुछ messages में बिल्कुल consistent हुजनि जंहिंमें तव्हां असां वटि ऑनलाइन एजुकेशन सिस्टम न आहे छा कयूं I think इहो पहिरीं खां ई ऑनलाइन इज़ गुड ऑफ कोर्स पर ज़ाहिर पाण जहिड़ी क़िस्म जी सोसाइटी में इनइक्वलिटी हुन में तमामु घणी आहे एवरीबॉडी कैन नॉट अफोर्ड इट इहो हुकूमत खे तमामु पहिरीं करे छॾणु खपे हा त एटलीस्ट जेके बि टीचर्स आहिनि एवरीबॉडी शुड हैव बीन वैक्सीनेटेड दे शुड बी वैक्सीनेटेड I think
not too, I mean, late to thi chuko hai, but never too late. They should do it again. Ye जेके health practitioners, law enforcement agencies and teachers, they should be the priority. 100% vaccination peri उन्हनि जी हुजण खपे. I don't know why they are not done, but इहो हुजण खपे. जी हाणे त सख्ती थी आहे न, मैंडेटरी त सिम ब्लॉक थींदो, हुअं थींदो, या सैलरी न मिलंदी या कुझु थींदी, इहो काफ़ी पहिरीं थियणु खपे आहे. बट हाणे बि सिंस दे हैव स्टार्टेड, लेट्स एप्रिशिएट. सम्झां थी वरी बि सिंध गवर्नमेंट काफ़ी बहितर कमु कयो आहे. क्लैरिटी हुई वरी बि उन्हनि वटि त छा करिणो आहे, डिस्पाइट limited resources and lot of other pressures, but even if I think they have done a wonderful job. ऐं इन शइ खे अञा बि कंसिस्टेंसी सां अॻिते वधाइनि, त जेको वैक्सीनेशन वारो अमल आहे इहो टुटे न. इट शुड कंटिन्यू. पाण ईंदड़ प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त तव्हां ऐं जेके बि असांजा वंदा आहिनि, अवेयर पीपल जेके सम्झनि था, सोचनि था, त उहे गवर्नमेंट खे ख़ुदि 5 सालनि जो 10 सालनि जो रोड मैप ॾियनि. ॾिसो हीअ 10 साल हली त पोइ तव्हां रोड मैप त ठाहींदव न? जी हाँ, रोड मैप ज़रूरु ठाहींदा. 10 साल ज़रूरी न आहे त पेंडेमिक 10 साल हले, पर जेको सेकेंडरी डिज़ास्टर आहे, यू डोंट नो हाउ लॉन्ग इट विल गो. ऐं मां सम्झां थी त गवर्नमेंट इज़, आई मीन especially सिंध गवर्नमेंट, I must appreciate काफ़ी कुछ कन पिया, and they are listening to scientists, they are listening to other people, but you are right, as a civil society पाण सभिनी जो इहो रोल आहे त we should support government. ही उहो मौक़ो न आहे जंहिंमें सपोर्ट न कजे. न ही पॉलिटिक्स थोड़ी आहे. नो पॉलिटिक्स. ऐं ही उहो मौक़ो आहे जंहिंमें everybody should support the government efforts, because this is, as I mentioned earlier, this is the matter of life and death. So whatever support through helping people to raise their awareness, उन्हनि खे वैक्सीनेशन लाइ रजिस्टर करायो, उन्हनि जी हेल्प करियो, गवर्नमेंट जे मैसेज खे इंडोर्स करियो, कंहिं इदारे में कमु करियो था उते SOPs फॉलो करियो, ओड़े पाड़े में तव्हां सर्वेलियंस तव्हां करियो, यू रिपोर्ट टू द गवर्नमेंट. बजाय जो कंस्पेरेसी थ्योरीज अगर अनचेक्ड आहिनि, डोंट फॉरवर्ड इट, नेवर एवर फॉरवर्ड, बिकॉज ये ॾाढो सेंसिटिव मैटर है. इनमें हिकिड़ो मैसेज बि अगरि बिना कंफर्मेशन जे तव्हां कंहिंखे फॉरवर्ड था करियो, इट कैन इम्पैक्ट नेगेटिवली, कंहिंजी लाइफ वञी सघे थी. हीअ हुई असांजी डेवलपमेंट सेक्टर जी मोहतरमा शबनम बलोच साहिबा. ऐं मूं जीअं इंट्रो में ॿुधायो हो त यमन ऐं सूडान में जंगी महाज़न ते ही डेवलपमेंट सेक्टर में कमु कंदी हुई, ऐं हिन खे अफ्रीका जे इबोला ऐं यमन जे कॉलरा उन्हनि सां मुंहुं ॾियण जो न रुगो तजुर्बो, पर उहे सभु जेके एक्सपीरियंस आहिनि ऐं उते माण्हुनि सां थिए छा थो ऐं बीमारियूं कनि छा थियूं, उन तनाज़र में, उन पस मंज़र में अॼु हिन जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन में असां वेंदे वेंदे तव्हांखे शबनम तव्हांजी महिरबानी, ऐं वेंदे वेंदे असां तव्हांखे इहो ॿुधायूं त ग़लति ॻाल्हियूं न फैलायो, चङायूं फैलायो. ऐं जीअं शबनम चए थी त हीउ वक़्तु हुकूमतनि सां पॉलिटिक्स करण जो या कोविड ते पॉलिटिक्स करण जो न आहे. ख़ुदि हुकूमतनि खे बि न करणु खपे, ऐं असांखे मदद करणु खपे जेका सम्झ में अचे थी, सुठी ॻाल्हि, भलाई चङाई वारी ॻाल्हि, जंहिंसां सहूलियतूं वधनि, माण्हू थोरा सवला थियनि, सुखिया थियनि, सहंजा थियनि, ऐं माण्हुनि मथां ही मुसीबतूं टरनि. अचो त पाण सभु गॾिजी हिकिड़ी शुरूआति कयूं ऐं माण्हुनि खे चङियूं सवलियूं, सुठियूं, सहंजियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, ऐं कोविड जे बारे में जेके बि सचायूं आहिनि उहे साम्हूं रखी इन कोविड सां गॾिजी मुक़ाबिलो करण जी ज़रूरत पैदा कयूं. लीडर TV ॾिसण जी वॾी महिरबानी, ऐं लीडर TV खे सब्सक्राइब करण जी वॾी महिरबानी. अवां पंहिंजे दोस्तनि खे, साथियुनि खे, संगतियुनि खे सभिनी खे ॿुधायो, ऐं लीडर TV खे घणे में घणो सब्सक्राइब कयो. अवां जी वॾी महिरबानी.